बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू आर वाचिंग एनालिसिस रूम। आहियां लैला निसार। नाज़रीन जी, वॾे में वॾी ख़बर त 190 मिलियन पाउंड केस स्कैंडल में बानी पीटीआई खे इस्लामाबाद हाई कोर्ट उन जी ज़मानत मंज़ूर करे छॾी आहे। गॾोगॾु बानी पीटीआई खे 10 लख रुपयनि जा मुचलका जमा कराइण जो बि हुकुम ॾेई छॾियो आहे इस्लामाबाद हाई कोर्ट अदालत। त हिते सवाल इहो पैदा थी पियो त छा ईअं ई ॿियनि केसिस में बि बानी पीटीआई खे रिलीफ मिलण वञे पियो। ऐं ॿिए तरफ़ अॼु असीं ॻाल्हि कंदासीं त क़ौमी असेंबली जो इजलास हुयो, जंहिंमें चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी वॾो तंज़ कयो ऑपोज़िशन ते। ऐं ख़ैर जॾहिं हू ख़िताब कनि पिया, पंहिंजी स्पीच कनि पिया, त हुननि जी मौजूदगी में गोड़ शोर शराबो बि तमामु घणो असांखे नज़र आयो। हुननि चयो कुझु ईअं त बहादुर ख़ान मुसलसल रोए पियो ऐं चए पियो त मूंखे जेल मां कढो। ऐं गॾोगॾु हुननि वरी हिकु दफ़ो असीं चऊं त ॿीहर ऑपोज़िशन खे दावत ॾिनी आहे ऐं हू इहो चवनि पिया त ही जेके बि मसइला थियनि था इहे ॻाल्हियुनि खां अलावा हल नथा थी सघनि। सो गैर संजीदा रवैये ते अफ़सोस जो इज़हार बि हुननि कयो। जेकॾहिं ॻाल्हि करणी आहे, हुननि तंज़ कंदे ऑपोज़िशन ते इहो चयो त जेकॾहिं उनखे ॻाल्हि करणी आहे त हू इदारनि सां ॻाल्हि करण जे लाइ तयारु आहिनि, पर सियासी पार्टीज़ आहिनि, उनखे ख़बर आहे त कंहिंजा पेर पकड़णा आहिनि। ऐं टे तरफ़ अॼु सेनेटर फैसल वावडा जी बि प्रेस कॉन्फ्रेंस थी। हुननि चयो त जज हिकु पार्लियामेंट मेंबर जॾहिं ॿिटी शोहरत नथो रखी सघे त हिकु जज आख़िर कीअं रखी सघे पियो। बार बार इंटेलिजेंस इदारनि जी ॻाल्हि कई वञे थी, मुदाख़लत जूं ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं। अगरि जेकॾहिं ईअं आहे त पोइ सबूत पेश कयो वञे। आख़िर में असीं ॻाल्हि कंदासीं दुबई अनलॉक्ड जे नाले सां हिकु तहक़ीक़ाती रिपोर्ट साम्हूं अची वई आहे, जंहिंमें परॾेह जी मिल्कियत जे बारे में ॿुधायो वियो आहे त केतिरियूं मिल्कियतूं हू ओन कनि था दुबई में। सो ही रिपोर्ट ऑर्गेनाइज़ क्राइम एंड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट जे अनवान उन्हनि जे तरफ़ां आहे ऐं उन्हनि जो जेको अनवान आहे दैट इज़ दुबई अनलॉक्ड। सो जेके परॾेही हाणे उन्हनि परॾेहनि में दुनिया भर जा सियासतदान ऐं ॾोही बि जेके सज़ा याफ़्ता मुजरिम हुजनि था उन्हनि जी मिल्कियतुनि जो ज़िक्र थियल आहे। पर नाज़रीन ते ॻाल्हि असीं वाज़े कंदा हलूं त ही जेके मिल्कियतुनि जो ॿुधायो वियो आहे ही ग़ैर क़ानूनी न आहिनि ऐं न ई कंहिं ग़ैर क़ानूनी तरीक़े सां उते बाहि कयूं आहिनि। काफ़ी हिननि मां इहो चवनि था त जेके उन्हनि पॉलिटिशियंस हुजनि जेके प्रॉपर्टीज़ उन्हनि बाहि कयूं आहिनि, ख़ासि करे पाकिस्तानी जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, काफ़िनि जो मौक़िफ़ बि साम्हूं अची वियो आहे, जीअं त चेयरमैन पीपल्स पार्टी हुजनि या सीनियर वज़ीर शर्जील नाम मेमण। त हुनजो चवणु आहे त हुनजूं जेके प्रॉपर्टीज़ आहिनि उहे डिक्लेयर्ड प्रॉपर्टीज़ आहिनि। पर हिन में सुवाल इहो पैदा थिए पियो त ठीकु आहे गैर क़ानूनी तरीक़े ते न आहिनि, त पोइ हिन ते छा कुझु टैक्स लॉज अप्लाई थियनि था, उहे असां वधीक क़ानूनी माहिरनि खां सम्झंदासीं। ऐं पाकिस्तान जूं केतिरियूं मिल्कियतूं दुबई में आहिनि, कहिड़ा कहिड़ा पॉलिटिशियंस हुन में इंक्लूडेड आहिनि, त वील डिस्कस दैट एट द एंड। सो हिन वक़्तु मूंसां स्टूडियोज़ में गॾु मौजूदु आहे कानूनदान लेखक शाज़िया निज़ामानी साहिबा। शाज़िया साहिबा अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो। तव्हांजी वॾी महिरबानी। ॿिए तरफ़ तव्हांखे वेठल नज़र ईंदा सीनियर सहाफ़ी तजिया निगार मोहसिन बबर साहब। मोहसिन साहब अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो। ऐं टे तरफ़ तव्हांखे वेठल नज़र ईंदा असांखे वीडियो लिंक जे ज़रिए जॉइन कयो आहे इमदाद सुमरो साहब, सीनियर सहाफ़ी तजिया निगार। इमदाद साहब तव्हांखे बि भली कार कयां थी। इमदाद साहब, मोहसिन साहब तव्हांजी इजाज़त खां शुरूआत शाज़िया खां करे वठिजे थी। तो शाज़िया, तव्हां क़ानूनदान आहियो, इन्हनि सभिनी मामलनि ते तव्हांजी बि गहरी नज़र आहे। सो ही सभ खां अॼु जेकी वॾी अहम डेवलपमेंट थी आहे त छा 190 यानी ज़मानत थियण जे बावजूद बि कैद थी वञणु कैद बानी पीटीआई लॻा पिया आहिनि, त छा हिकिड़ो इंडिकेशन आहे त ॿियनि केसिस में बि हुननि जी ज़मानत मंज़ूर थी सघे थी? थैंक यू लैला। अॼु वारो जेको ही डेवलपमेंट आहे सा काफ़ी अहम सम्झी पई वञे, छाकाणि त हीउ जेको केस हो सो तो एॾो को लाइट या को तमामु कंहिं अहिड़ी घटि नोयत वार न हो, बल्कि हीउ तमामु वॾो स्कैंडल हुन टाइम जो, जंहिंमें 190 जेके पाउंड्स इन्वॉल्व हुआ, यानी कि तक़रीबन पाकिस्तानी रुपीज़ में कोई 50 बिलियन रुपीज़ जो अमाउंट इन्वॉल्व आहे। ऐं उहो अमाउंट आहे जेको तव्हांखे यादि हूंदो, जेको उते जी यूके जी अथॉरिटीज़ वापसि पाकिस्तानी गवर्नमेंट खे वापसि करायो हो। सही ते जेको ही बहरा टाउन वारो जेको सॼो इशू हुन जे हवाले सां सॼो बैकग्राउंड तव्हांखे ख़बर हूंदी। बिल्कुलु। त उन खां पोइ उहो अमाउंट जेको सो पाकिस्तानी गवर्नमेंट खे ॾिनो वियो वापसि, त इहो ॾिनो वञे सिंध गवर्नमेंट खे। पर उन खां पोइ जंहिं तरीक़े सां जेको ही मलिक रियाज़ हो इमरान ख़ान सां गॾिजी करे उन पंहिंजी मनी खे न कंहिं तरीक़े सां पोइ सॼो जेको ही चयो थो वञे त भई असां हिनखे अलकादिर ट्रस्ट जे थ्रू ट्रस्ट ठही थो वञे रातो राति। हुन में पोइ इमरान ख़ान, उन जी वाइफ आहे, उन खां गोगी फराह गोगी आहे, सॼा करे पाण में ट्रस्टीज़ थी था वञनि। ऐं जंहिं तरीक़े सॼो पोइ ही इनखे जंहिं तरीक़े सां इन पैसनि खे वरी वापसि कयो थो वञे मलिक रियाज़ जे हवाले सां। ऐं पोइ उन जा कीअं तक़रीबन कोई 400 साढे 400 इवन 500 जे कनाल जी जेका ज़मीन आहे उहा उन जे लाइ कई थी वञे।
ठीकु शो कई थी वञे त ॾिसो इन में पूरो जेको प्रोसेस आहे उहो सॼो अनफेयर ऐं इलीगल आहे। उन पूरी शइ खे जे तरीक़े सां वरी इवन जस्टिफाई कयो पियो न त असां त बल्कि वेलफेयर जो कमु करणु पिया चाहियो, असां त हिन में जेको आहे सो पंहिंजे भलाई जो कमु करणु पिया चाहियो। त इहा सॼी जेका आहे जेका हिकिड़ो अमाउंट हो जंहिं पर्पज़ जे लाइ वापसि कयो वियो तव्हां वापसि वरी उन ई माण्हू खे ॾियारण जी कोशिशि पिया करियो, इन खां पोइ सफ़ा इलीगल मीन्स सां इन में को लीगैलिटी। ऐं ॾिसो इन खे वॾे में वॾो जेको तमामु वॾो जेको जेका इन में तमामु घणी अनलॉफुल शइ थी त उनखे हिकिड़ी कैबिनेट जे मीटिंग जे थ्रू उनखे इवन अप्रूव कयो, जंहिंमें इवन पंहिंजे PTI जे मेंबर्स शीरीन मज़ारी उन वक़्तु ॿिया जेके मौजूदु हो त असांखे ख़बर ई न हुई त असांखे छा पियो अप्रूव करायो वञे। त उहो मतिलबु बैकग्राउंड जेको बि तव्हां बि तफ़सील इहो असांखे ॿुधाईंदा हलो पिया, पर ही हिकिड़ो सम्झो उन्हनि खे फेवर मिली वियो न, यानी ज़मानत मंज़ूर थी वई त पोइ छा इन मां इहो सवाल उथे थो त हाणे ॿियनि केसिस में बि साॻी रीति उन्हनि जी ज़मानत मंज़ूर थी सघे थी, रस्तो खुली सघे पियो? पॉसिबिलिटीज़ आहे। ॾिसो ही जेको अञा हलियो पियो ट्रायल कोर्ट में केस हलियो पिए ऐं ट्रायल कोर्ट में अञा ताईं हुन ते तमामु घणी जेका असां फास्ट स्पीड ते हुन ते कमु हलियो पियो, हुनजी इन्वेस्टिगेशन पे हली, हुनजी जेका असां पूरो उन ते आर्ग्यूमेंट हलिया पिए। पर PTI वरी वञे थी हाई कोर्ट में ट्रायल कोर्ट खे छॾे करे, ठीकु आहे वञी सघनि था, पर पोइ उनजे उन खां पोइ उनखे बेल मिली थी वञे ऐं उन खां पोइ बल्कि जज साहब त इहो बि चयो त जेकॾहिं ॿियो को केस कोन्हे इमरान ख़ान ते त फौरी तौर ते रिहा कयो वञे, उन्हनि खे फ्री कयो वञे। पर ज़ाहिर आहे उहो अञा ताईं ॿिनि केसिस में त अञा उन्हनि जी सुभाणे बि अदालत में पेश थियण वञनि पिया, सुभाणे बि तमामु घणो इम्पोर्टेंट ॾींहुं आहे नैब तर्मीमनि वारो। त लेलन में ॾिसो त जे तरीक़े सां हाई कोर्ट लाहौर उनखे एॾो वॾो रिलीफ ॾिनो आहे हेॾे वॾे स्कैंडल में, त असांखे इहो थिए थो त जिते क़ानूनी जेके घुरिजूं आहिनि से सही तरीक़े सां पूरियूं नथी सघियूं आहिनि। अच्छा, तव्हांजो इहो ख़्यालु आहे मोहसिन साहब। सो ज़मानत मंज़ूर थियण बावजूद बि क़ैद में हुजण, सो इन ते व्हाट वुड यू लाइक टू कमेंट? बहादुर ख़ान साहब जेके आहिनि उहे बिलावल भुट्टो जी सुठी ॻाल्हि आहे त जेके टर्म कॉइन कंदो आहे उन सिलेक्टेड टर्म हुनजो कॉइन थियल आहे, तव्हांखे यादि हूंदो। बिल्कुलु। ऐं उन खां पोइ अॼु उन बहादुर ख़ान वारी टर्म कॉइन कई आहे तो असांखे हिनखे मशहूरु करणु खपे। एॾो सरकेस्टिक आहे मतिलबु जी मां चवां थो त इहो बहादुर ख़ान साहब जेको 190 मिलियन पाउंड इज़ अराउंड 66 बिलियन रुपीज़ ऐं उहे डिक्लेयर थी विया त इलीगल मीन्स जे थ्रू फ्रॉडुलेंट तरीक़े सां ट्रांसफ़र कया विया बर्तानिया में, उतां जी अदालत करार ॾिनो त ही फ्रॉडुलेंट तरीक़े सां आया आहिनि। इन जो मक़सदु आहे इलीगल पैसा हुआ। ज़ाहिर आहे जॾहिं इलीगल पैसा पाकिस्तान में आया हुआ त करप्शन जे रस्ते खां, जेकॾहिं हुजनि हा जाइज़ पैसा त उहो कंहिं जाइज़ रस्ते सां वञनि हा, बैंक जे थ्रू वञनि हा, त इलीगल मीन्स सां उते हुननि डंप कया हुआ पैसा, जीअं तक़रीबन काफ़ी पॉलिटिशियंस बि कंदा आहिनि, सनतकार बि कंदा आहिनि ऐं ॿियूं शयूं बि थींदियूं आहिनि। उहे पैसा उते विया, उते तय थी वियो त ही पैसा आहिनि ऐं तव्हां एज़ स्टेट टू स्टेट जेको आहे इहो तय थियो त ही पैसा उन्हनि खे तव्हां वापसि कयो पाकिस्तान खे, छाकाणि त ही फ्रॉडुलेंट तरीक़े सां जेको बि उन्हनि जे अदालत उतां जी इन्वेस्टिगेशन जे थ्रू साबित कयो। हाणे जॾहिं इहो तय थी वियो त ही पैसा इलीगल आहिनि त उहे वापसि अची विया पाकिस्तान वटि। हाणे पाकिस्तान में हरकतूं पियूं थियनि रियासत लेवल ते इंक्लूडिंग जुडिशरी, त इहो हाणे उन साहब खे पैसा असां वापसि कीअं करियूं जंहिंजा इहे पैसा हुआ। उनजो नालो साहब जो नथा वठूं छाकाणि त हू सभिनी खां ताक़तवर आहे, सभिनी धुरियुनि खां हू ताक़तवर आहे, पैसा हुन वटि इलाही आहिनि, हू सभिनी ख़रीद करे वठंदो आहे। मीडिया खां वेंदे पॉलिटिशियन खां वेंदे ॿिया बि इदारा आहिनि, उन्हनि जा माण्हू त हू 3-4 3 स्टार 4 स्टार त पंहिंजे रिटायर जेके आहिनि उहे नौकिरी ते रखंदो आहे। हाणे उहे तव्हां उनजे लाइ सॼी असांजी रियासत हरकत में अची वई, इनखे पैसा कीअं ॾियारियूं? तंहिं ते जेको बहादुर ख़ान साहब आहिनि उन्हनि काबीना जी मीटिंग में बिना उहो कागज़ ॾेखारण जे उनजी अप्रूवल हुते वरिती ऐं काबीना जे मेंबरनि खां आङूठो हणाई ऐं चई असां पैसा वापसि कयूं था। भई कहिड़े बेसिस ते तव्हां पैसा वापसि कयो था? हुनखे हिकिड़े फ्रॉडुलेंट पैसा अची विया आहिनि, हिकिड़ो ओपन एंड शट केस आहे। मूंखे ख़बर न आहे जेके बेसिस आहिनि अदालत जा उहे पंहिंजो जेके हाई कोर्ट ज़मानत ॾिनी आहे बहादुर ख़ान साहब खे, उहे मेरिट ऑफ द केस जे मथां आहिनि या टेक्निकल बुनियादनि ते को जेको टाइम बार्ड बि शयूं थी वेंदियूं आहिनि, ज़मानत जे हवाले सां इंक्वायरी जे हवाले सां केस रेफरेंस सबमिट न आहे थियो हूंदो, अहिड़े क़िस्म जे टेक्निकल मसइला बि थींदा आहिनि केसनि में। ठीकु आहे, उहो ॾिसणो पवंदो। पर हिते अहमियत वधीक छा ॾिए, हुनखे ज़मानत मिली वई आहे या जेके आइनी कानूनी घुरिजूं जेकॾहिं पूरियूं न थियूं आहिनि त उहे हिन वक़्तु मैटर कनि पियूं? छो ज़मानत थी वई ऐं हाणे छा इहो इंडिकेट करे ॻाल्हि कान थी अचे, एतिरो टाइम थी वियो हिन केस खे। मूं हिकिड़े अॻु में बि पंहिंजो हिकिड़ो प्रोग्राम कयो जंहिंमें मोटरवे जेको स्कैंडल आहे M6 सखर हैदराबाद मोटरवे वारो, उन में 5.86 बिलियन रुपीज़ जी करप्शन ज़ाहिर थी वई, जंहिंमां 75% करप्शन जा पैसा माण्हू, सिमिलर केस आहे
मां छो रिलेट कयां पियो उन सां। सिमिलर केस आहे, 75% पैसा प्ली बारगेन ते उन्हनि माण्हुनि वापसि करे छॾिया, वरी असांजा पैसा वठो त असां बिल्कुलु खाधासीं। हिन खां वधीक एडमिशन कहिड़ो थींदो, इन खां वधीक एडमिट कन्फेस छा थींदो कानूनी ॿोली में? शादी असांखे ॿुधाए त मां एडमिट करे छॾियो, दादा मूं पैसा खाधा, ही मूंखां पैसा पाऊं। 75% पैसा थी विया ऐं उन्हनि जेके ॾोहारी जेके उन्हनि खे टेक्निकल बुनियादनि ते उन्हनि खे 15 लख रुपयनि जी एवज़ ज़मानत मिली हुई। हाणे हिन केस ते अचूं था, 66 बिलियन अराउंड 66 बिलियन रुपीज़ जो करप्शन आहे जेका साबित थी चुकी आहे, उहा वापसि आई आहे। उनखे जस्टिफाई कयो अथो त असांखे चङे कम लाइ असां डील कईसीं बाद में, ऐं उहा डील सरकारी न आहे, उहा डील इंडिविजुअल्स जी डील आहे जेके काबीने जा मेंबर हुआ, इंक्लूडिंग प्राइम मिनिस्टर साहब, प्राइम मिनिस्टर जी वाइफ फराह गोगी वग़ैरह वग़ैरह सभु। न असांखे चङे भई मसइलो इहो न आहे, इहो छा इनखे जस्टिफाई करे थो? तव्हां हिते बैंक मां हिकिड़ो धाड़ो हणी अचो ऐं बैंक मां धाड़ो हणण खां पोइ तव्हां को यतीम खाने खे पैसा ॾेई छॾियो, मां अधु यार मूं त चङे कम लाइ धाड़ो आयो, तंहिंजे करे मूंखे त तव्हां माफ़ु कयो। एक्ज़ैक्टली इहे थियो आहे। 66 बिलियन रुपीज़ ॿाहिरां अचनि था, उहे उन्हनि खे वापसि कया वञनि था, कैबिनेट जी सॼी रियासत इस्तेमालु थिए थी ऐं उहो पैसा असीं अब्दुल कादिर ट्रस्ट वग़ैरह लाइ छा जेको बि हुते उन्हनि खे करिणो आहे, असां हुते ज़मीन वरितीसीं। इहो त ख़ुदि हिकिड़ो एडमिशन आहे, क्लियर कन्फेस आहे त असां इहो वाक़ई कमु कयो आहे। हाणे उन्हनि खे कानूनी तौर ते हिकिड़ो ओपन शट केस लॻो पियो आहे। मूंखे सम्झो ॻाल्हि कान थी अचे, नैब जा रेफरेंस छा पिया कनि, इन्वेस्टिगेशन इदारा छा पिया कनि, अदालतूं जॾहिं इहो पढ़ंदियूं आहिनि केस जे रेफरेंस खे, डॉक्यूमेंट्स खे, या त पोइ आवाम सां कूड़ थो ॻाल्हायो पियो वञे। जेकॾहिं इहे सभु शयूं या त प्रोपेगेंडा आहे, मीडिया ट्रायल आहे, बाबा हिकिड़े पासे कयो न, या त करप्शन थी आहे या त नाहे थी। उन खां पोइ तव्हां फैसला कयो ज़मानतूं ज़मानत थी वई सेकेंडरी हिन मुल्क में, हिन मुल्क जी पॉलिटिक्स में, हिन मुल्क जे रियासत जे कार व्यवहार में ज़मानतूं सेकेंडरी टर्न। अच्छा लैला, इन में सिर्फ़ इहो आहे त इन में सिर्फ़ अॼु शॉर्ट जेको जजमेंट आई आहे, तफ़सीली फ़ैसिलो त बाद में सुभाणे अचे त पोइ उन में जेके टेक्निकल ग्राउंड्स कहिड़नि ते ॾिनो वियो त उहा पोइ ख़बर पवंदी सही। ठीकु, बिल्कुलु। इमदाद साहब, तव्हांजे लाइ केतिरो, छा तव्हांजे लाइ सरप्राइज़िंग आहे जेकी ज़मानत मिली आहे बानी पीटीआई खे 190 मिलियन पाउंड केस स्कैंडल में? तव्हांजो छा टेक आहे, या तव्हांजे लाइ हैरान ॻाल्हि आहे या न? तव्हांखे ख़बर ई अंदाज़ो हुयो कि ज़मानत मिलण घुरिजे, ज़मानत मिली वई आहे। ज़मानत ज़ाहिर जो जेको आहे उहो हक़ हूंदो आहे, ऐं असां वटि इहा रीत रही आहे त भई आसिफ ज़रदारी साहिब 14 साल बग़ैर सज़ा जे जेल में रहिया आहिनि। ईअं असां वटि माण्हू जेके सॼी उमिरि जेको आहे बग़ैर कंहिं सज़ा जे जेलनि में काटींदा रहिया आहिनि। हिते मसइलो ज़मानत जो न आहे, हिते मसइलो इहो आहे त उहा अदालत ज़मानत पई ॾिए जंहिं अदालत जे मथां इल्ज़ाम आहे त उन ते प्रेशर आहे। उहा अदालत ज़मानत पई ॾिए जंहिं चीफ जस्टिस खे प्रेस कॉन्फ्रेंसिस करे जेको आहे गारगल जंहिंखे कई, जंहिंखे टाउट करार ॾिनो, इहो चयो न फसन साहब, जस्टिस आमिर फारूक साहब लाइ उहे बेंच जो हिसो आहिनि, उन्हनि जी सरबराही में ज़मानत थी आहे। सो अदालतुनि ते जेको प्रेशर जेको तासुर ॾिनो पियो वञे त को पीटीआई जे अगेंस्ट अदालतुनि ते प्रेशर आहे, साबित इहो पियो थिए त अदालतूं जेकर को प्रेशर में आहिनि उहो पीटीआई जे तरफ़ां आहिनि। अॼु सिर्फ़ु इहा ज़मानत न आहे थी, अॼु ॾिसो मां पंहिंजो इस्लामाबाद जी हिकिड़ी मातहत कोर्ट मां 25 मई जा जेके 2 केसिस हुया रोडफोड़ जा, भॼनरा जा, उन्हनि में इमरान ख़ान खे बरी कयो वियो आहे। असांखे ॿुधाए थो वञे भई असां ते प्रेशर आहे, या चयो पियो वञे पीटीआई शो पई करे अदालतुनि ते दबाव आहे। हिते त अदालतूं रिलीफ ॾियण में हिकिड़ो मिंट में पियो लॻाइनि, 5-5 साल 4-4 साल 10-10 साल माण्हू बग़ैर ज़मानतुनि जे जेलुनि में पिया आहिनि। अच्छा, ॿी शइ जेका आहे 190 मिलियन पाउंड जेको केस आहे, उन में एतिरा तज़ाद आहिनि बानी पीटीआई जे बयाननि में। पहिरीं ॻाल्हि त हू चवनि पिया त इहो प्राइवेट पार्टी जी डील हुई। प्राइवेट पार्टी जी डील जो बंदि लिफ़ाफ़ो काबीना में छा करणु आयो? जेकॾहिं प्राइवेट पार्टी जी डील हुई, काबीना जो इन्वॉल्वमेंट छो थी अचे पई? ऐं पोइ इहो फ़ैसिलो जेको आहे उहो पैसो जेको आहे स्टेट बैंक जे अकाउंट जे बजाए सुप्रीम कोर्ट में उन जेको प्रॉपर्टी टाइकून जे अकाउंट में जेको जुर्माने वारो अकाउंट आहे, दंड वारो अकाउंट आहे, उन में एडजस्ट छो थो कयो वञे? ॿी शइ जेका इन खां सभिनी खां वॾी शइ आहे जेको एतिराफ़ जुर्म आहे हिन में, उहो इहो आहे त इमरान ख़ान साहब फरमाईंदा रहनि था त मूं ट्रस्ट लाइ ज़मीन वरिती। भई बतौर प्राइम मिनिस्टर ट्रस्ट हू हलाई कोन था सघनि पिया। इहो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे, आइन ऐं कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। न रुगो हू ट्रस्ट पिया हलाइनि, बल्कि हिकिड़ी पार्टी खे 190 मिलियन पाउंड दान था कनि, उन्हनि खे वापसि था कनि ऐं उन रिश्वत में ज़मीन था वठनि। न रुगो ज़मीन था वठनि, बल्कि उहे एतिराफ़ था कनि त उन ज़मीन ते उन प्रॉपर्टी ट्राइकोन यूनिवर्सिटी जी बिल्डिंग ठाहे ॾिनी अरबे रुपए। सो इन खां वॾो को केस कोन थो थी सघे, इन खां वॾो को ज़ुल्करनैन इक़बाल कोर्ट रिपोर्टर आहे, उन्हनि खां बि असीं कुझु तफ़सील मालूम करे वठूं था। अॼु जेको ही फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे
ज़बानी। सो अस्सलाम वालेकुम जुल्करनैन, बहुत शुक्रिया आपके टाइम का, आप वहाँ पर मौजूद थे, आपसे कुछ हम तफसीलात लेना चाहेंगे। आज जो 190 मिलियन पाउंड के स्कैंडल में ज़मानत मंजूर हुई है बानी पीटीआई की, तो तफसीली फैसला तो बाद में सुनाया जाएगा, लेकिन आज जो ज़बानी फैसला सुनाया गया है, ज़रा आप मुझे बताएं कि उसमें क्या क्या इंक्लूडेड था। चलें, ज़मानत तो मंजूर हो गई, लेकिन आपके पास क्या डिटेल्स और अपडेट्स हैं इसको लेके? देखिए, जो इस हवाले से तहरीरी फैसला है 12 सफ़ात पर मुश्तमिल, वो जारी कर दिया गया है। अच्छा। इस्लामाबाद हाई कोर्ट के उसी 2 रुकनी बेंच की जानिब से, जिसमें ये मौका पे इख्तियार किया गया बेंच की जानिब से कि इस इमरान खान के खिलाफ जो शवाहिद हैं वो शायद इतने मजबूत अभी नहीं है, या अदालत इस नतीजे पर नहीं पहुंच सकती कि उन्होंने रिश्वत के तौर पे जो मलिक रियाज हुसैन के अलकादे ट्रस्ट केस की जमीन ली थी, और साथ ही साथ फरद शहजादी जो फरद गोभी के नाम से मशहूर है मीडिया में, उनको जो बनी गाना में अराजी है वो एज अ ग्रेटिफिकेशन यानी एज अ रिश्वत मिली थी या नहीं, इस बात के ऊपर मेरिट पे कोई फाइंडिंग नहीं दी, बल्कि इतना कहा कि ये मजीद इंक्वायरी का केस है, यानी कि इसके ऊपर अभी फर्दर स्मोक करने की जरूरत है कि क्या ये वाकई रिश्वत में उनको मिली थी या नहीं, क्योंकि यही इल्जाम उनके ऊपर लगाया गया था कि उन्होंने रिश्वत के तौर पे उनसे ली थी, जबकि मलिक जो शहजाद अकबर हैं एसिड रिकवरी यूनिट के उसका सरबराह थे, उनके नोट पे काबीना से एक खुफिया दस्तावेज की जो एनसीए और मलिक रियाज फैमिली के दरमियान सेटलमेंट उससे अप्रूवल दिया गया था, और तमाम जो 96 मिलियन पाउंड की रकम है वो सुप्रीम कोर्ट में जमा कराने की इजाजत दी गई थी। ये प्रोसिक्यूशन का केस बताया गया। इसके साथ ही साथ उन्होंने ये भी कहा कि नैब ने इस खदशे का भी इजहार किया, तफसीली फैसले में अदालत ने ये लिखा है कि जो चेयरमैन पीटीआई है बानी पीटीआई, वो क्योंकि एक सियासी शख्स है तो वो इन्फ्लुएंस कर सकते हैं तमाम एविडेंस को, और तो जो प्रोसेस चल रहा है एविडेंस का उसको, तो तमाम अदालत ने कहा कि दस्तावेजात में रिकॉर्ड पे ऐसी कोई सबूत या ऐसी कोई चीज मौजूद नहीं है जिसकी बुनियाद पर नैब के इस खदशे को तकवीयत मिलती हो कि बानी पीटीआई अपने जो खिलाफ जो सबूत हैं उनके ऊपर असर। कोई रिएक्शन आपने नोटिस किया पीटीआई की तरफ से इस फैसले को लेके बाद में आया, और फिर ये जो तफसीली फैसले का भी आप जिक्र करें जो 12 निकात में मुश्तमिल है, कोई रिएक्शन आपने नोटिस किया उनकी तरफ से आया हो? नैब की जानिब से नहीं, पीटीआई पाकिस्तान तहरीक इंसाफ की जानिब से। देखिए, तरीके इंसाफ की जानिब से तो खुशी का इजहार किया जा रहा है फैसले को, और यही कहा जा रहा है कि ये इंसाफ की जीत हुई है, क्योंकि ये केस ही बोगस था। इस किस्म की बातें तरीके इंसाफ की जानिब से जो रवायती हमेशा से की जाती है हर मुकदमे के बारे में, एक झूठा केस है, और उन्होंने इस उम्मीद का भी इजहार किया कि ट्रायल कोर्ट में भी ये जो मामला है वो उसमें भी इमरान खान साहब को सजा नहीं हो सकेगी, खुशी का इजहार किया जाहिर है, का इजहार कर रही है, लेकिन जिस तरीके से इस्लामाबाद हाई कोर्ट ने जमानत दी है ऐसे ही सवालात और ऑब्जर्वेशन ट्रायल कोर्ट के फैसले में भी आएंगी, और उनके जो लीडर है बानी चेयरमैन वो इस्लाम ट्रायल कोर्ट ऑफ सुरखरू होकर निकलेंगे। ये तरीके इंसाफ का रद्देमल उनकी जानिब से सामने आ रहा है, लेकिन इस्लामाबाद हाई कोर्ट ने 10 लाख रुपए के मचलकों के एवज ठीक। बहुत शुक्रिया जुल्करनैन, आपकी तमाम पॉइंट्स आ गई, और ये जो पूरा आज केस था जिसमें जिन्हें ज़मानत मंजूर थी है बानी पीटीआई जी, उन्होंने वधीक असांखे तफ़सील लई रहा हुआ नाज़रीन जुल्करनैन, उनकी वॾी महिरबानी। सो इमदाद साहब, तव्हां गुफ्तगू ॿुधी पे जुल्करनैन जी, कोर्ट रिपोर्टर आहिनि जेके उन्हनि तफ़सील असां सां शेयर कयूं पे, त वधीक इन्वेस्टिगेशन रिक्वायर्ड आहे, इन्वेस्टिगेशन करण जो ही केस आहे, त पोइ बि डू यू थिंक त ही कंहिं क़िस्म जो रिलीफ आहे, या पीटीआई हिन वक़्तु जेको सेलिब्रेट करे पई हू डिज़र्व कनि पिया एतिरो सेलिब्रेट करणु? ॾिसो, इहो इन्वेस्टिगेशन वारो जेको पॉइंट आहे इहो शाज़िया वधीक मुंहिंजो ख़्यालु आहे हिते ब्रीफ करे सघंदियूं, पंहिंजे लॉ पर ॾेई सघंदियूं, पर जेका मुंहिंजो ख़्यालु आहे उन में इहो आहे त जॾहिं अदालत में मामिलो सिर्फ़ु ज़मानत जो आहे ऐं एहतसाब कोर्ट में शाहिदियुनि जा बयान रिकॉर्ड थियनि था पिया ऐं केस तक़रीबन फ़ैसिले जी हुन ते पहुची चुको आहे हद ताईं, त उन में पोइ इन क़िस्म जा जेकर अदालत सॼे फ़ैसिले में लिखे थी त इन जो मतिलबु आहे त ज़ाहिर असरअंदाज़ थियण जी कोशिशि हूंदी मातहत अदालत ते, छाकाणि इहो मामिलो एहतसाब अदालत ते छॾिजे हा, उहा छा फ़ैसिलो करे थी, उन खां पोइ हिन अपील अचे हा इस्लामाबाद हाई कोर्ट में, इस्लामाबाद हाई कोर्ट पंहिंजो माइंड बाद में अप्लाई करे हा। हिन वक़्तु केस जो को सिधो ज़मानत जो हुयो, हिन वक़्तु केस को बरीअत जे लाइ हू न विया हुया, हू ज़मानत लाइ विया हुया। ज़मानत वारे मामले में इहो चवणु भई हिन में अञा इन्वेस्टिगेशन जी ज़रूरत आहे, शयूं अञा अवाम जो शिकार आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे ब्रेक खां बाद में शाज़िया खां समझूं था हिन जा कुछ कानूनी पासा आहिनि, उन्हनि ते शाज़िया छा कमेंट कनि थियूं, विल एक्सप्लोर दैट विद हर राइट आफ्टर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक।
वेलकम बैक नाज़रीन। असीं गुफ्तगू करे रहा हुआसीं अडवानी पीटीआई जी जेकी ज़मानत मंज़ूर थी 190 मिलियन पाउंड केस स्कैंडल में, ऐं कुछ देर अॻु रिपोर्टर ज़ुल्करनैन कोर्ट रिपोर्टर सां सां गॾु मौजूदु हुयो ऐं हुन जेके ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि उहे असांजे एनालिस्ट लाइ काफ़ी शॉकिंग आहिनि ऐं छो आहिनि उनजे कानूनी पासनि खे बि असीं थोरो सो उन्हनि ते पुछा कंदासीं शाज़िया खां त वधीक हिन जा कानूनी पासा कहिड़ा आहिनि ऐं जीअं ज़ुल्करनैन चवनि पिया त हिन में अञा इन्वेस्टिगेशन जी छा ज़रूरत आहे। सो शाज़िया ओवर टू यू, तव्हां ते आउं ही पुछणु चाहींदसि त हिन जा अञा वधीक कहिड़ा कानूनी पासा आहिनि जिन ते कमु थियणु ज़रूरी आहे। तव्हां रिपोर्टर जी बि गुफ़्तगू ॿुधी पए, तव्हांखे का अहिड़ी सरप्राइज़िंग ॻाल्हि लॻी? बिल्कुलु लैला, सरप्राइज़िंग ॻाल्हि त लॻी त जंहिं तरीक़े सां रिपोर्टर चयो पिए त जेके चीफ जस्टिस जा हाई कोर्ट जा रिमार्क्स हुआ उहे काफ़ी ईअं पियो लॻो त माना हुननि जहिड़ो हिकिड़ो के जंहिं तरीक़े सां इवन केस मां ई बरी करे छॾियो हुजे त असांखे का एविडेंस कोन थी मिले त एज़ ए प्राइम मिनिस्टर इन ऑफिशियल कैपेसिटी में हुन को इन्फ्लुएंस कयो हूंदो, असांखे एविडेंस कोन थी मिले हिन शइ जी। त इन मां लॻे पियो त हुननि खे इहो हुननि एक्चुअली कंहिं तरीक़े सां इहो पंहिंजो मैसेज कम्युनिकेट कराए छॾियो आहे त इन में हिननि खे तव्हां इम्प्लीकेट नथा करे सघो, हिन जी कन्विक्शन नथी थी सघे। सो एट एंड ऑफ द डे माना तव्हां हिननि खे बाइज़त तौर ते बरी करे छॾींदो। सही। ऐं ॿियो जेके हेतिरा एविडेंस हुआ, हेतिरो जेके प्रूफ हुआ जेके सॼी क़ौम जे अॻियां साम्हूं हुआ, त जंहिं तरीक़े सां उते यूके जी गवर्नमेंट उनखे वापसि करे छॾियो अमाउंट खे ऐं उन अकाउंट में न विया आहिनि पैसा, जंहिंमें चयो वियो त की वापसि उन अकाउंट में न वञनि, उन में न विया आहिनि। पोइ उन वक़्तु चीफ जस्टिस जेको उन वक़्तु जेको फॉर्मर चीफ जस्टिस उन जहिड़ी तरीक़े सां मिली भगत करे उन शइ खे कयो आहे। त ॿियो उहा साॻी ॻाल्हि त एज़ ए प्राइम मिनिस्टर हू पंहिंजा सॼा जेके आहिनि के ट्रस्ट खे हलाइण थो चाहे ऐं उहो फेवर ॾिए थो त असीं तव्हांखे मनी वापसि करियूं था उन टाइकून खे, पर उन जे बदिले में असांखे तव्हां लैंड ॾियो, उन जे बदिले में तव्हां असांखे हीअ सॼी पूरो सेटअप तयारु करे ॾियो। सो ॾिसो इहा हिकिड़ी सियासी रिश्वत हुई, पर इहा सियासी वधीक इन्वेस्टिगेशन थी सघे पई। ॾिसो हाणे छा थींदी इन्वेस्टिगेशन, जेकॾहिं हाई कोर्ट जो जज चवे थो इन्वेस्टिगेशन या त उनखे फ़िलहालु इहो चवां त जेको जंहिं तरीक़े सां प्रोसेस हले पियो त उनखे हलणु ॾियो, उन में अञा तरह वधीक तव्हां उन्हनि जी करियो इन्वेस्टिगेशन, इंक्वायरी करियो। पर तव्हां इहो सॼो पंहिंजी पॉलिटिकल स्टेटमेंट ॾियण खां पोइ था चओ त इन्वेस्टिगेशन करियो, त उनजी का हाणे का कानूनी वैल्यू नथी रही सघे। मोहसिन साहब, हिन वक़्तु सॼो मसइलो बानी पीटीआई जे केसिस जो आहे या अॼु जीअं त असीं बिलाल भुट्टो ज़रदारी साहब जो जी स्पीच पे ॿुधीसीं त हू काफ़ी तंज़ कनि पिया ऑपोज़िशन ते ऐं चवनि पिया त उन्हनि खे ख़बर आहे त कंहिंजा पेर पकड़ना आहिनि, सियासतदाननि सां ई वेहनि कोन था, ई फ़ौज ऐं एस्टैब्लिशमेंट सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु आहिनि, इन ते तव्हां छा चवंदा? पहिरीं ॻाल्हि त मां थोरो 190 मिलियन पाउंड ते कमेंट हिकिड़ो करे वञा पोइ उन ते ॻाल्हायां थो। जी, तव्हांखे यादि हो त सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस साहब उमर अता बंदयाल साहब, अॻूणो चीफ जस्टिस साहब, जॾहिं इमरान ख़ान साहब खे केस में पेश कयो वियो हो त हुननि उन्हनि खे वेलकम कयो, शाज़िया खे यादि हूंदो जुमिला, तव्हां कीअं आहियो, तव्हां हाउ आर यू डूइंग एंड गुड टू सी यू। त जॾहिं मुल्क जो चीफ जस्टिस ऐं मुल्क जूं अदालतूं ऐं हुन जा जज, नॉट ऑल ऑफ देम, ऑफ कोर्स नॉट ऑल ऑफ देम, अदालतुनि ते हू जॾहिं हिकिड़े मुलज़िम खे VIP प्रोटोकॉल ॾियनि था ऑन द बेसिस ऑफ पॉलिटिकल एफिलिएशन, फॉर हिज पॉलिटिकल एफिलिएशन और फैमिलीज पॉलिटिकल एफिलिएशन, त जजनि जी फैमिली जूं पॉलिटिकल एफिलिएशन त साबित थी चुकियूं आहिनि। इहो का अहिड़ी का माना त ज़रियनि वटां ॻाल्हि कोन्हे का, जिन वेही जजनि जी फैमिलीज़ गैलरी में वेही ताड़ियूं वॼायूं उन्हनि खे रिहा करण ते, इहे सभु शयूं तव्हांजे साम्हूं आहिनि। उन्हनि मां छा उमेद करे सघो था? तंहिंजे करे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त शॉकिंग हो तव्हांजो फ़ैसिलो, नथिंग शॉकिंग। अच्छा, मुंहिंजे लाइ कुझु बि शॉकिंग न आहे हिन मुल्क में, छाकाणि त इहे सभु शयूं मां त हिनखे हाणे नॉर्मल सम्झां थो। हाणे अचूं था बिलावल जी तकरीर ते, जेका बिलावल तकरीर कई आहे, मूं तव्हांखे पहिरीं बार कयो त इहा ॻाल्हि ठीकु आहे। ही धुरियूं जेके आहिनि, जेके बैसाखियुनि ते चढ़ी उन्हनि खे ईंदियूं आहिनि, जिन खे हिकिड़ी सीट बि नसीब न हुई मियां वाली मां, हुनखे 50 सीटूं घुरियूं पिया, बाद में हुनखे 35 सीटूं एतिरियूं कुझु ॾिनियूं हुयूं नेक्स्ट इलेक्शन में, उन खां पोइ वरी इलेक्शन में, ऐं हुन में ईंदो बि कोन हो, हुन में उहो साहब बहादुर ख़ान साहब ईंदा ई कोन हुआ, पार्लियामेंट को सम्झंदा ई कोन हुआ। उन खां पोइ हू आख़िर ताईं न सिखियो त मूंखे पॉलिटिकल प्रोसेस में वञिणो आहे। उन खां पोइ उन्हनि खे ISI जो हिकिड़ो DG, पोइ ISI जो अहमद शुजा पाशा साहब ॿियो DG, उन खां पोइ फैज़ हमीद साहब टियों DG, माना आबियारी कई वई आहे, आबियारी हुनजी हुन हिकिड़े नॉन पॉलिटिकल क़िस्म जे माण्हू जी, ऐं सभई माण्हू, इहे मां अगेन चवां थो सभु रिकॉर्ड ते ॻाल्हियूं आहिनि, हिन में त स्टेब्लिश थी चुको आहे त हिननि माण्हुनि आबियारी कई हिन शख़्स जी, ऐं उहा आबियारी वरी हिननि ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी, ॻाल्हियुनि जी दावत हाणे आई न, जेकी हीअ सभु शयूं थियनि पियूं त मसइलनि जो हल जेको आहे। त मां अञा बि चवां थो त हिकिड़ो वॾो सेगमेंट जेको आहे उहो डील कराइणु चाहे थो बहादुर ख़ान साहब जी, जंहिंखे वाज़े तौर ते बिलावल चयो आहे त सियासी माण्हुनि सां ॻाल्हाईंदे त तुंहिंजी जिंद छुटंदी,
ॻाल्हि सिंधी सवली सिंधी में इहा आहे त अॼु बिलाल भुट्टो ज़रदारी साहब बि हुई जो अॼु बार बार बिलावल चए पियो त सियासी माण्हू सां ॻाल्हाईंदे त तुंहिंजी जिंद छुटंदी, हेॾां तुंहिंजी जिंद कान छुटंदी, जेको बि तूं भले हले पियो केसनि में हलंदो पियो, उतां हिकिड़ी वॾी फेवर हुनखे हिकिड़ो वॾो सेगमेंट वेरी रिसेंटली कुझु माण्हू रिटायर थिया आहिनि, कुझु खे रिटायर कयो वियो आहे, त हिकिड़ी वॾो सेगमेंट हिकिड़ो वॾो माइंड सेट हुते मौजूदु आहे जेको हुननि खे सपोर्ट करे थो, अञा बि हुन मां निकिरण लाइ तयारु कोन आहिनि। हिन मुल्क में जेसीं ताईं रियासत खे सियासत सां अलॻि न कबो, हुकूमत जेका आहे उहा उन पंहिंजे इंडिपेंडेंटली कमु कोन कंदी, पार्लियामेंट जी सुप्रीमेसी खे तस्लीम न कयो वेंदो। ही तव्हांखे अहिड़ा जस्टिस मिलंदा पिया, अहिड़ा तव्हां नॉट जस्टिस या ॻाल्हियुनि जो आहे। सियासी माण्हू जेकॾहिं जेको थींदो उहो ॻाल्हियुनि में बिलीव करिणो पवंदो, मसइलनि जा हाल सियासी आहिनि, ही सॼा मामला आहिनि। पर मूंखे सम्झायो न जेको 9 मई जी ॻाल्हि थिए पई, छो नथा केस हलनि, छो नथियूं सज़ाऊं ॾियनि न सज़ाऊं, इंतज़ार थो कयो वञे, कंहिंजो बि इंतज़ार कनि। अच्छा ना पुछां तव्हां ॾियो माण्हुनि खे सज़ाऊं, तव्हां माण्हुनि खे चइबो ही ॻाल्हि क्लियर आहे, ही एविडेंस आहे, ही माण्हू असांखे हुते ॿधा, हुननि ही कयो, ही एविडेंस आहे, ही वीडियो आहे, ही बहादुर ख़ान साहब जो हुकुम हो, हुन ही कयो, जेको बि एविडेंस आहे, ॻाल्हियूं न कयो न मीडिया ट्रायल पियो थिए, पोइ त अगेन उन्हनि खे कोर्ट त कयो वियो आहे न दैट ही वाज द मास्टरमाइंड, त पोइ हाणे छाजो इंतज़ार पिया कनि, ही वरी कंहिं डील जो इंतज़ार पिया कनि। वेरी फ्रैंकली आई एम टेलिंग यू, अच्छा डील छाजे लाइ त कयो पिया, जेकॾहिं तव्हांखे सज़ाऊं ॾियणियूं आहिनि, न आहिनि ॾियणियूं त छॾियो सियासतदाननि खे त पंहिंजो हू हिननि जो मामले जो फ़ैसिलो कनि, हुनखे वाज़े तौर ते इहो मैसेज मिले असांजो हिन सां को वास्तो न आहे, तव्हांखे ॻाल्हाइणो आहे त सियासी माण्हू पाण में डील कयो, असांखे छॾियो असां पंहिंजो कमु कयूं, हिन मुल्क खे बहितर करिणो आहे, को शक न आहे, तव्हां पंहिंजो कमु कयो ऐं सियासी माण्हुनि खे छॾियो पंहिंजो फ़ैसिलो कनि। बिलावल जी जेका स्पीच आहे सॼी, तव्हां हुनखे ओवरऑल ॾिसो, इन जे गिर्द घुमे थी मसइलनि जो हल ॻाल्हियूं ऐं सियासी माण्हू। बिल्कुलु। सो इमदाद साहब, डू यू ऑल्सो थिंक लाइक ही जेकी अॼु तंज थियो आहे बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ऑपोज़िशन ते, पर उन अलावा तव्हांखे छा लॻे पियो त को डील जो इंतज़ारु थी रहियो आहे या के ॻाल्हियुनि ते को ठहे कोन पियो, समूरो मामिलो ही ॻाल्हियुनि जो ई आहे, महज़ केसिस जो का ॻाल्हि कोन्हे का, केसिस त हलंदा रहंदा? जो केसेस जेको अलॻि मामिलो आहे, पॉलिटिकल डायलॉग अलॻि शयूं आहिनि, इन्हनि ॿिन्ही खे अलॻि अलॻि, अच्छा न आहिनि इंटरकनेक्ट, इन्हनि ॿिन्ही खे गॾु नहीं ॾिसो हिन जो अॻिते हली शयूं बहितर थी सघनि थियूं न, पर हाणे जेकॾहिं केरु इहो चए त जे डायलॉग जे ज़रिए अदालतुनि जा जेके केसिस आहिनि उहे ख़तमु थियनि त इहो बि ग़लति हूंदो ज़ाहिर आहे। अदालतुनि खे प्रोसेस जेके केसिस आहिनि उन्हनि खे मेरिट ते केसिस जो फ़ैसिलो करणु खपे ऐं पॉलिटिकल पार्टीज़ खे पाण में गॾु रहणु खपे, उहो हिकिड़ो अलॻि मामिलो आहे। जेका ॻाल्हि बिलावल कई आहे, जेका असां रोज़ाना ॻाल्हि कयूं पिया, त ही साहब जेके आहिनि न हिननि जो जी कोशिश इहा आहे त कंहिं तरीक़े सां गैराइनी अंदाज़ में वापसि फ़ौज जी जेका मुदाख़लत सियासत में कराए, हू मुज़ाकरात जे लाइ फ़ौज खे था बेडमिंट कनि न, फ़ौज खां ख़ैरात पिया घुरनि ॻाल्हियुनि जी डायलॉग जी, सियासी जमातूं त नथा कनि। पर हाणे हिकिड़ी डेवलपमेंट जेका थी आहे, कल्ह अली महमूद ख़ान जी तकरीर ॿुधी हूंदी क़ौमी असेंबली में, हुननि इहो चयो आहे स्पीकर खे त असांखे को ब्रोकर न खपनि, असांखे फ़ौज जे ज़रिए या अदलिया जे ज़रिए ॻाल्हियूं नथा करणु चाहियूं, स्पीकर साहब पाण जेको आहे समूरियुनि जमातुनि खे गॾु वेहारे ॻाल्हियूं कराए। पर इहा हिकिड़ी लाइन पीटीआई जे अंदरां अचणु शुरू थी वई आहे। पीटीआई जो इनखे इंतज़ारु आहे, बानी पीटीआई खे शायदि जून में को वॾो लावो जेको आहे उहो फाटंदो ऐं उन खां पोइ जेको आहे उहो एस्टेब्लिशमेंट मजबूर थी इनखे वापसि इक़्तिदार में आणींदी। होॾां बार बार दावत मिले पई, बार बार ये ॻाल्हियूं थियनि थियूं, पर पीटीआई त बार बार इहो चए थी, रिपीटेडली चए पई त हू पीपल्स पार्टी नून लीग सां गॾु हरगिज़ न वेहंदा, त पोइ हीउ त मामिलो ईअं ई हलंदो रहंदो न इमदाद साहब? उन पासे अचां पियो त जॾहिं हिन जी जेका आख़िरी उमेद आहे न जून वारी, उहा जॾहिं जून जे बजट में जेकॾहिं माण्हू को रिएक्शन नथा आणनि, मुल्क में को इंतशार अफ़रा तफ़री या को पॉलिटिकल तहरीक न थी थिए, त पोइ हे पीपल्स पार्टी सां मुस्लिम लीग सां गॾु वेहंदा। अच्छा, हिननि जो ख़्यालु इहो आहे त जून में मजबूर थी वेंदी। जी हा, ॾिसो अली मोहम्मद ख़ान जी तकरीर जेका आहे कल्ह की तव्हां ॿुधो, शिबली फराज़ इहो चई असां मुज़ाकरात लाइ तयारु आहियूं, ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियूं, पर हाणे फ़र्क़ु इहो थींदो त पहिरीं हुकूमत ऑफर कंदी हुई ॻाल्हियुनि लाइ, ज़ाहिर हुकूमत जी ऑफर जो मतिलबु हो त जेके TORs में पीटीआई जूं जेके शर्तूं हूंदियूं उन्हनि जी इंपॉर्टेंस हूंदी, पर हाणे जॾहिं हीअ जून खां पोइ हाणे पीटीआई ॻाल्हियुनि लाइ वेंदी त पोइ TORs या शर्तूं जेके हुकूमत जूं मज़बूत या ताक़तवर जो हथ आहे उहो हुकूमत जो पासो आहे जेको हुकूमत जो हूंदो। हिन वक़्तु पीटीआई सघे पई पर हुन वक़्तु ज़ाया छॾियो। ठीकु आहे। सो शाज़िया, ॻाल्हियुनि जो जी गुंजाइश आहे या तव्हां सम्झो त ॻाल्हियुनि जो वक़्तु गुज़री वियो? अञा बि लला गुंजाइश आहे, पर मसइलो सिर्फ़ु इहो आहे त जेको पीटीआई जो बानी आहे इमरान ख़ान, इहो गैर सियासी जेके धुरियूं आहिनि उन्हनि जी तयारु थियल प्रोडक्ट आहे, उनजो माइंड सेट ईअं ठहियलु आहे,
हू इन त गैर सियासी माहौल में ई हू सर्वाइव करे सघंदो। कुझु अहिड़ा हूंदा न जेके स्पेशीज़ हूंदा आहिनि जेके ख़ासि माहौल में सर्वाइव करे सघंदा, उन खां पोइ ॿाहिरि निकिरंदा त हू सर्वाइव करे न सघंदा। त हीअ बिल्कुलु उहो ई स्पेशीज़ मूंखे त ईअं ई थो लॻे त उहो सियासी माण्हू ई न आहे। उन खां पोइ अच्छा अञा ताईं इहो आहे त बसि असां एस्टेब्लिशमेंट ॻाल्हियूं करे सघंदासीं, एस्टेब्लिशमेंट चोर डाकू अञा ताईं माण्हुनि जी रट लॻी पई। पर जॾहिं खे आख़िरी मौक़ो आहे ऐं पोइ ॾिसो अञा ताईं जॾहिं हुनखे छुप जवाबु मिली वियो न त बाबा न हा पाण में गॾिजी वेही ॻाल्हायो, असांखे फ़िलहालु छॾियो। अच्छा उन खां पोइ थोरो हाणे हिनखे लॻो त ठीकु आहे भला हुतां त जवाबु अची वियो, जेके असांजी असली धुरियूं आहिनि उन्हनि त जवाबु ॾेई छॾियो, मूंखे त आंदऊं पर हाणे मूंखे लिफ्ट कोन पिया कराइनि, हाणे भला ॾिसूं था हिननि सां गॾु वेही ॾिसूं। पर इहो तमामु मजबूरी वारो हिन जो इहो ऑप्शन आहे जेको तमामु जेको ॿी का राह कोन्हे। हा अची हिकिड़ी बंदि गली में फाथो आहे त हाणे भला वेही ॾिसूं मतां को रस्तो निकिरी अचे, पर मतां रस्तो निकिरी अचे पर वरी बि असांखे आर्मी को रस्तो ॾियारे। सो ॻाल्हियूं जे तरीक़े सां हिकिड़ो माहौल मटिजे पियो, जीअं इमदाद साहिबु चयो, शिबली फराज़ चए पियो या अली मोहम्मद जो जेको स्टेटमेंट आई आहे उन में लॻे पियो त हू हाणे डेस्परेट आहिनि, हू त आहिनि डेस्परेट। ॾींहों ॾींहुं हुननि जा जेके लीडर्स आहिनि उहे ॿियूं ॿियूं ॻाल्हियूं कंदे नज़र ईंदा आहिनि। इहे कंदा रहंदा, इहो हुननि जो इहो दे आर प्लेइंग बैड कॉप गुड कॉप, उहो ईअं पिया कनि। तंहिंजे करे ॾिसो मतिलबु हाणे कुझु ग्रुप जी जेका इहा आहे त असां ॻाल्हायूं ऐं छा त सियासी रस्तो निकिरी अचे, पर मूंखे लॻे थो जेको निबानी आहे उहो आख़िर ताईं ईअं बीहंदो त न असांखे जेको असां ॻाल्हाईंदासीं त हुन सां एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हाईंदासीं। फैसल वावड़ा, सेनेटर फैसल वावड़ा साहब जेके आहिनि आए ॾींहुं ॾींहुं उन्हनि जो जेके ॻाल्हियूं आहिनि या प्रिडिक्शन्स आहिनि उहे हेडलाइंस में असीं ॿुधंदा रहंदा आहियूं। अॼु बि उन्हनि अदलिया ते तमामु घणो तंज़ कयो आहे ऐं चवनि था त जेकॾहिं को सबूत आहे अदारनि जी बार बार ॻाल्हि कई वञे त उनखे पेश कयो वञे। ॿिटी शोहरत हिकिड़ो पार्लियामेंट मेंबर जेकॾहिं नथो रखी सघे त हिकिड़ो जज छो, छा चवंदा? हीअ जेका तनक़ीद कई आहे न टिसोरी ऐं फैसल वावड़ा, गवर्नर कामरान टिसोरी साहब ने कई आहे, बेसिकली फैसला तब्दील थींदा रहनि था छो? जी न बेसिकली ही दे ट्राइंग टू पोर्ट्रे त हिन में को गैर सियासी धुरियुनि जो को हथ न आहे। आई एम टेलिंग यू त हू ॿुधाइणु चाहिनि था त ही जजनि जो पंहिंजो हू बेसिकली मैसेज ॾियणु चाहिनि था त ही जेके बि XYZ जज आहिनि इहे उन बहादुर ख़ान साहब सां उन्हनि जी मोहबत में गिरफ़्तार थियल आहिनि ऐं जेके आहिनि बि सही, हिन में शक बि न आहे। तंहिंजे करे इहो फ़ैसिलो हुतां आहे, माना हिन में इस्टेब्लिशमेंट जी का डील न आहे PTI सां या हुननि जे माण्हुनि सां का ॻाल्हि उते न पई थिए, तंहिंजे करे हू इन ते तनक़ीद कनि पिया अदलिया ते। त उहो त ही त ज़ाहिर हिननि जी लाइन जेका टिसोरी जी ऐं फैसल वावड़ा जी लाइन तक न सम्झो था का इंडिपेंडेंट लाइन हूंदी, उहो पंहिंजी का ज़ाती का राय हूंदी आहे हुननि जी करे ज़िंदगी में रही आहे। ही त सियासी राय त हुननि जी आहे कोन का बि। हू हिकिड़ो बेसिकली फैसल वावड़ा सेनेटर साहब जेके आहिनि उहो हिकिड़ो इन्फॉर्मर आहे बेसिकली। अच्छा पोस्टमैन हूंदा आहिनि, उहो मैसेज पोस्ट कंदा आहिनि। पोस्टमैन बि मां सम्झां थो वॾो मौज़ब लफ़्ज़ आहे, उहिदो आहे, कमु आहे, प्रोफेशन आहे। त हिन पोस्टमैन खे त मां न, हू हिकिड़ो इन्फॉर्मर आहे, मख़बर चऊं हुनखे, पोस्टमैन न चऊं, मख़बर चऊं। उहो अची हुनजो कमु आहे बाबा तोखे टीवी ते वञी इहा इंफॉर्मेशन जेका ग़लति आहे या सही आहे या प्रोपेगेंडा आहे इहो तोखे वञी करिणो आहे। हज़ार मीडिया हुनखे तमामु घणी अहमियत ॾियनि था। गवर्नर आहे, रियासत जो नुमाइंदो आहे, उनजे बि असांखे ख़बर आहे। तंहिंजे करे हिननि खे सीरियस न वठो, डोंट टेक देम सीरियसली। अच्छा, पर हू चवंदा त इल्ज़ाम लॻाइण वारनि जी जेको पटको आहे उहो असां डबल टाइम धूड़ कंदासीं। सो काफ़ी वॾियूं स्टेटमेंट्स आहिनि जिन जा माण्हू आहिनि उहे भले ट्रिपल टाइम करे सघनि था। ठीकु इमदाद साहब, तव्हां कुझु कॉमेंट करणु चाहींदो फैसल वावड़ा जे तंज़ ते? शॉर्ट कमेंट कजो, जो भी असां वटि अहम टॉपिक आहे। इंतहाई संजीदा मामलो है। फैसल वावड़ा जेका ॻाल्हि कनि पिया आहिनि, मतिलबु आहे असांजे ॿिनि वॾनि इदारनि में या जो अदलिया जो हिकिड़ो मख़सूस हिसो ऐं असांजी एस्टेब्लिशमेंट, उन्हनि में वेड़ शदीद थी वई आहे। ख़तनि खां पोइ जेको आहे DGSP जी प्रेस कॉन्फ्रेंस, उनमें उन्हनि शिकायत कई, गिला कई बि हिन ते छो जेके 9 मई जा ॾोहारी आहिनि उन्हनि खे सज़ाऊं कोन पियूं अचनि। पोइ वरी हिकिड़ो ॿियो ख़त अची पियो वञे जंहिंमें चयो वञे पियो जेको इंटेलिजेंस जो इदारे जो जेको सरबराह आहे उन राब्तो करे चयो आहे त ऑडियो लीक्स जो केस आहे उन खां पोइ ते हटी वञे। उन खां पोइ फैसल वावड़ा जी प्रेस कॉन्फ्रेंस अची उन जज खे या जेके ॿ जज आहिनि साहब ऐं जस्टिस अतर मिनुल्ला साहब, उन्हनि खे टारगेट करणु या उन्हनि खां सवाल करणु, उन्हनि जी कंडक्ट ते ॻाल्हि करणु ऐं इशारनि किनारनि में इहे ॻाल्हियूं करणु उन्हनि फ़ाइदा वरिता आहिनि, ख़ासि तौर ते अतर मिनुल्ला साहब कनि पिया तर्जुमानी कनि पिया फैसल वावड़ा साहब। अदलिया लाइ ऐं छा आहे त वेग आहे उहा शदीद थी वई आहे। ठीकु आहे। प्रोग्राम में नाज़रीन अॻिते वधूं था। हिकु ही असीं रिपोर्ट जो ज़िक्र कंदासीं, तहक़ीक़ाती रिपोर्ट जंहिंमें 74 सहाफ़ती इदारनि जा रिपोर्टर्स शामिल आहिनि ऐं
58 मुल्कनि जा जेके सहाफ़ती इदारा हुजनि था। ऐं आउं तव्हांखे शुरू में इंट्रोडक्शन में ॿुधायो पिए त ऑर्गेनाइज़ क्राइम एंड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट सां ही रिपोर्ट शेयर कई वई हुई। उन खां पहिरीं ही जेकी रिपोर्ट आहे उहा रिसीव थी हुई सेंटर फॉर एडवांस्ड डिफेंस स्टडीज़ के पोइ उन्हनि बाद उन्हनि सां शेयर कई। बहरहाल ही रिपोर्ट चवे कुझु ईअं पई त पाकिस्ताननि जूं जेके मिल्कियतूं आहिनि दुबई में 23,000 मिल्कियतूं आहिनि जंहिंजी मजमूई वर्थ आहे उहा 11 अरब डॉलर्स आहे ऐं हिन में सियासतदान भी शामिल आहिनि ऐं कुझु सज़ा याफ़्ता मुजरिम भी शामिल आहिनि जिन पंहिंजी प्रॉपर्टीज़ उते ख़रीद करे रखियूं आहिनि। सो मोहसिन साहब ही रिपोर्ट या ही तहक़ीक़ाती रिपोर्ट केतिरी अहम सम्झो पिया या हिन ते कुझु टैक्स लॉज अप्लाई थियनि था? शॉर्ट कॉमेंट कजो प्लीज़। प्रॉपर्टी लीक्स इनके चयो वञे प्रॉपर्टी लीक्स दुबई प्रॉपर्टी लीक्स ठीक है ईअं ई आहे बिल्कुलु ईअं ई आहे प्रॉपर्टी लीक्स। पनामा लीक्स जो छा थियो? एहतसाबी अमल में ज़ीरो रहियो। फैक्ट फाइंडिंग कमेटीज़ इमरान खान साहब जे टेन्योर में दिस वाज जस्ट फॉर मीडिया कंजम्पशन। थोरो घणो हेॾा होॾा थींदो थोरो मीडिया में हलंदो कुझु वक़्तु हलंदा मामला को असरु कोन्हे हिननि शयुनि जो। ॿाहिरि प्रॉपर्टी ठाहिण जो हुतां हींअर ॻाल्हि करे वेठा आहियूं पाण ब्रिटिश अदालत चवे थी त ही पैसा इलीगल मीन मां आया आहिनि तव्हांखे वापसि कयूं था हिन ख़िलाफ़ु एक्शन खणो या न बि खणो पर पैसा इलीगल मीन सां आहिनि ही करप्ट मनी आहे तव्हांखे हिते कुझु कोन थो एक्शन थिए। तव्हां वरी चओ था त हिकिड़ी मीडिया रिपोर्ट ते प्रॉपर्टी लीक्स ते जंहिंमें केतिरा माण्हू इन्वॉल्व आहिनि कुझु माण्हू त चयो आहे असांजा डिक्लेरेशन में एसेट डिक्लेरेशन में ॾिनल आहे तो इहो प्रॉपर्टी लीक्स तव्हां सां थोरो खेॾंदासीं पाण मीडिया ते ऑलराइट जी शाज़िया हिन ते कुझु पनामा लीक्स जो बि कुझु कोन थियो उनजो कुझु कोन थियो आराम सां रहो। ओके ठीकु आहे शाज़िया हिन में त ख़ैर वाज़े ॿुधायो वियो त ही कंहिं गैर कानूनी तरीक़े सां न प्रॉपर्टीज़ परचेज़ कयूं वयूं आहिनि न ही गैर कानूनी आहे। सो पर छा हिननि ते सवाल पैदा थिए पियो त कुझु टैक्स लॉज अप्लाई थियनि पिया? ॾिसो रेला ही जेका प्रॉपर्टी आहे साया दुबई में ठीकु आहे ॿिए मुल्क में आहे उते जा टैक्स लॉ छा था चवनि उते ज़रूरु टैक्स लॉज हूंदा उहे उन ई कंट्री स्पेसिफिक पंहिंजी कंट्री जे हवाले सां उन्हनि जा लॉज हूंदा जेके जिन जी प्रॉपर्टी आहे उते ई टैक्स पे कंदा हूंदा पाकिस्तान में त टैक्स पे कोन कंदा हूंदा। सो हर मुल्क जो पंहिंजो टैक्स लॉ आहे। ही कहिड़ी हुननि जो उते स्टेटस छा आहे छा हू लोकल जो कनि था? फॉर्मर एफबीआर चेयरमैन शबर ज़ैदी साहब कुझु पंहिंजो मौक़िफ़ ॾियनि पिया त उन्हनि पंहिंजे टेन्योर में कुझु डिटेल्स घुराइण जी कोशिशि कई हुई दुबई मां पर उन्हनि खे पोइ हितां झलियो वियो हुयो त तव्हां हिन मामले खे परस्यू न कयो। हा इहो ई आहे त जेकॾहिं असांखे इहा बि ख़बर न आहे त हिते जेके आहिनि जिन जिन माण्हुनि जी प्रॉपर्टीज़ आहिनि जिन में कुझु पॉलिटिशियन जा नाला आहिनि जर्नलिस्ट आहिनि उन्हनि जा नाला आहिनि इलाही जेके बिज़नेस कम्यूनिटी जा नाला आहिनि इलाही माना तमामु ह्यूज लिस्ट आहे ठीकु आहे। त हाणे कीअं जेकॾहिं इलीगल मीन्स न आहिनि यूज़ थियल त पोइ त माना तव्हां क्रिश्चियन खे तव्हां रेज़ ई न कयो पोइ त ठीकु आहे माना इलीगल मनीस आहिनि जेके इलीगल मनीस आहिनि त उहो तव्हांखे वरी उन्हनि जी पूरो मनी ट्रेल चेक करणो पवंदो पूरो वरी प्रोसेस में वञिणो पवंदो त इहो केरु कंदो? माना कमु न थियणो जी इमदाद साहब बेसिकली हिकिड़ी बात सिर्फ़ करे वञे इमदाद में वञण खां भला छॾियो दुबई लीक्स खे पनामा लीक्स खे जेके पाकिस्तान लीक्स आहिनि उहो कॾहिं अची वञे पाकिस्तान लीक्स उहो ई काफ़ी आहे हिन मुल्क में रुगो पाकिस्तान लीक्स से अची वञे ऐं उन्हनि माण्हुनि जो जेके बिलियंस ऑफ डॉलर जो प्रॉपर्टीज़ रुगो पाकिस्तान में आहिनि फ्रंट मैन जे थ्रू हुनजे थ्रू उहे अची वञनि तॾहिं काफ़ी थी वेंदो। बाक़ी अच्छा ही यानी ईअं ई तव्हां सम्झो पिया ही असां ॿारनि जा रांदीका आहिनि राइट। सो इमदाद साहब जेके चवनि था त असांजूं प्रॉपर्टीज़ डिक्लेयर्ड आहिनि ठीकु आहे पर हिन में कुझु अहिड़ा सियासतदान बि मौजूदु आहिनि जिन साफ़ हिन में तहक़ीक़ात कई आहे हू चवनि था त जॾहिं उन्हनि खां सवाल पुछो त हुन जवाब में चयो त असांजी का प्रॉपर्टी दुबई में न आहे ऐं कुझु प्रॉपर्टीज़ हू पाण ई ॿुधाईंदा पंहिंजे ज़बानी त उहो डिक्लेयर्ड बि न आहे। डू यू थिंक का कार्रवाई थी सघे पई? वधीक इन स्टोरी जी क़ाइमियत कोन्हे लीक्स उनखे चइबो आहे जेका का खुफ़िया शइ हुजे मतिलबु फ़र्ज़ कयो पंहिंजो बिलावल आसिफ़ा ऐं बख़्तावर जी जेका प्रॉपर्टी ॿुधाई वञे पई उहा प्रॉपर्टी असांखे नंढेला खां ख़बर आहे मोतबर बेनज़ीर भुट्टो शी जलावतनी में उते रहंदी हुई ऐं उन्हनि उहा प्रॉपर्टी पंहिंजे ॿारनि जी प्रॉपर्टी आहे डिक्लेयर्ड प्रॉपर्टी आहे ईअं ई जेके ॿियनि जा नाला आहिनि उहे सभु समूरी डिक्लेयर्ड प्रॉपर्टीज़ आहिनि ऐं एफबीआर में उन्हनि जो पंहिंजो मालूमात मौजूदु आहे एफबीआर में। हा एतिरो ज़रूरु आहे त जेके खुफ़िया आहिनि जिन लिकाए रखियूं आहिनि लिकायूं आहिनि मतिलबु आहे त उन्हनि इलीगल मीन्स और प्रॉपर्टीज़ जेके आहिनि उहे हासिल कयो उन्हनि ते इन्वेस्टिगेशन थियणु घुरिजे कार्रवाई बि थियणु घुरिजे। ॿी शइ जेका आहे जेको सबक़ मिले थो असां जहिड़े मुल्कनि खे उहो इहो त दुनिया उते इन्वेस्टमेंट कंदी जिते सर्वाइव महफ़ूज़ इंडिया पाकिस्तानी उते वञी पिया कनि ब्रिटेन नेशनल जेके आहिनि उहे उते जे इन्वेस्टमेंट कनि पिया दुबई में असां पाकिस्तान में उनखे कॉपी छो नथा करे सघूं अहिड़ो माहौल छो न? थैंक यू पॉइंट अची वियो। ऑलराइट थैंक यू इम्तियाज़ साहब शाज़िया साहिबा ऐं मोहसिन साहब तव्हां सां प्रोग्राम मौजूदु हुया। नाज़रीन ही हुयो अॼु जो प्रोग्राम वधीक तव्हां सां मुलाक़ात थी सुभाणे पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।